अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। चए तो रुलियावड़न तारे बसां जंजे मन मियां मकर कूड़ा कज़ाबी कुफी कन कुफुर इबादत में अली इमाम ते आयो खाली खणी खंजर महबूब जो मुंह मुबारक मुसले ते दब मुड़ियो की न मुनकर खोले तलवार कई वार के दो कातुल कयो कहर अली जाओ काबे में शहादत मस्जिद में उदे साइदो कुर्ब कयो कादर अली जड़ो थियो नकी थींदो जाओ नकी जमंदोड़ो शान शाह बहादुर हकल करे त मुनकर मरे जनाब सिधी करे आंगुर छिपू लॻियो छिपन ते ईअं दरियो पवन डूंगर काबे में अली मस्जिद में अली मैदान में अली खंदक में अली खैबर में अली इमामत में अली सखावत में अली शुजायत में अली साकी हौज कौसर जो थई नबी जी बरादर अली दीन जी पनाह थई राह दसीन रहबर अली जे शान जी हकीकत पीर भले पहलवान जी अवां के तो सुनाए सनागर त मौला अली मोटियो खटी कोट खैबर मौला अली के माल गनीमत जो मिलियो ज़ाहिर भलो ज़र बार की रोठ बादशाह सा सोना मिले सतर हीरे ऐं जवाहर सा जमी पेचू जनपुर महार गुलाम जे थमी मोटियो सैयद करे सफर वो अॻियां पुकार कयूं गुजड़े राह मुसाफिर महबूब शेरे खुदा खैबर फतेह करे लुट जो माल 70 उठंजी हीरे जवाहर जी कतार कराए मदीने पाक रवानो थियो वा गुलाम कंबर कंज की साणा अॻियां नादर नाले नाबीना चढ़न जी चुंगार बुधी रस्ते तेरड़ी महबूब शेरे खुदा के मानी सदा तो करे ऐं महबूब शेरे खुदा पंहिंजे गुलाम कंबर के हुकुम तो फरमाए चए तो मौला के माल गनीमत जो मिलियो ज़ाहिर भलो ज़र बार की रोट बादशाह सा सोना मिड़ई सतर हीरे ऐं जवाहर सा जमी पेतियूं जनपुर महार गुलाम जे थमी मोटियो सैयद करे सफर अॻियां अंधड़े पुकार कई गुजड़े राह मुसाफिर त मर्दना में खुदा जे मानी जो या बुख में बेखबर तॾहिं मौला गुलाम खे कयो अली पीर मुर त गुलाम झल कतार दे फकीर खे टुकुर चेसई मानी आहे संदूक में काबू मुझ दफ्तर गुलाम या संदूक दे फकीर खे तू जान जल्दी कर चेसई संदूक आहे उठ ते जखन वाढन संदावर गुलाम यो उठ दे फकीर खे तू मोगा छड मकर चेसई उठाए कतार में निकरे की नगर तद ज़रब दे गुलाम खे चयो हक जे इमाम हैदर सदाई प्योली जो गुलाम तू लटाई बिठो नौकर हिया कूड़ी दुनिया के साने बहुन थी हिते छड़े विया शाह सिकंदर हथे खाली हलिया विया वञी कम वसायो कलर हाणे जल्दी कतार दे फकीर खे त वञी गरीब करे पंहिंजो गुज़र महबूब शेरे खुदा गुलाम के चयो वया कतार ई फकीर खे ॾेई छॾ जॾहिं गुलाम फकीर जे कुल्हे ते महार खे परे थी कंबण लॻो महबूब शेरे खुदा चयो गुलाम मूं खसी 70 उठनि जी कतार ॾिनी आहे तूं कंबी बीठो चई मुंहिंजा महबूब अॼु सखावत जो उहो तव्हां वटि बहर हुयो जो तव्हां खां पुछां त महार मुंहिंजे हथ में आहे त महबूब तूं चयां त गुलाम तूं बि महार सुधो हलियो वञ तोखे मूं जहिड़ा लखे गुलाम मिली वञनि हा सिर्फ़ तो जहिड़ो राबर अली वरी मूंखे न मिले हा हाणे उन फकीर खे जॾहिं उहा महार मिली आहे त फकीर जो छा अंदर मां आवाज़ थो अचे वाह साईं वाह चए थो या कतार ई ॾे फकीर खे त वञी गरीब करे गुज़र तॾहिं महार खे फकीर जे कुल्हे ते कुकरा कया कंबर त सरदार तव्हांजी सखावत जहिड़ी आहे दरिया जी लहर माफ़ कजो मुंहिंजा मौला मता वञे न गुलाम जो सबील में सिर मता ना महरूम थी वञा वांजे दीदार खां वञा थी दर पदर तॾहिं अंधड़े महार ते ठो हथड़ो फेरे हे कर अंधे दाह करे उते बाॾायो ॿीहर साईं मूं घुरिया मानी मूंखे मिलिया नोड़ी मुंहिंजो कम लपी रकास कर ॿियो त बुरो आहियां दुखनि में जॾो छो दम जिगर ओ थाबा खाईंदे थरनि में मूंखे आशिक़ गुज़रिया अथई अठ भर